मालिक जे दरबार में हिकिड़ो फ़क़ीर परे खां आयो, काफ़ी साल गुज़री विया। सभु चओ सुभान अल्लाह। मुंहिंजो पिरी पिरियाने वारो घोट, जंहिंजी सखा में वॾी कुर्सी शान वारी जंहिंजे लाइ मुर्शिद हुसैन फरमायो, महबूब सुभाणीअ खां पोइ सखा में मुर्शिद जी कुर्सी मुर्शिद पाक जे हुज़ूर में हिकिड़ो शख़्स आयो, मुरीद थियण जे लाइ पाण किड़ी वेठा पिया ॿधनि, परे मंज़िल ख्याल जेॾी महिल उते पहुतो पाण किड़ी वेठा पिया ॿधनि, दिलि में चई त पाण किड़ी पियो थो ॿधे, टुही पियो थो ॿधे, मूंखे छा ॾींदो। मुर्शिदनि करीमनि सां मिलियो, नंगर करायमि, पाण पुछनि त फ़क़ीर ॾे हवालो कीअं आयो आहीं, कोन ॿुधाई राज़, पर मालिकनि खे त ख़बर हुई साईं बसि ज़ियारत लाइ आयो। ॿ टे ॾियारा रही हिकिड़ो ॿ ॾींहं वापसि वियो। कुझु साल टेम पोइ मुर्शिद फरमाया, ख़लीफ़े हाफ़िज़ नसीर उच्च आज़ान जल सब जल सुभान अल्लाह, अल्लाहु अकबर, अल्लाहु अकबर। मुर्शिदन करीमन आज़ान फरमाई, एॾो हाफ़िज़ नसीर, हाजी शोबान, हाजी गुलाम रसूल, फ़क़ीर पंहिंजो उस्मान न को नमाज जो टाइम, न को आज़ान जो टाइम, हींअर तव्हां आज़ान फरमाई। पाण फरमान बा कुझु टाइम अॻ में हिकिड़ो शख़्स असांजो मुरीद थियण आयो हुयो, असांखे फ़क़ीरी हाल में ॾिठई, मुरीद कोन थियो, वापसि अॼु वियो। सॼी उमिरि ज़िंदगी ग़फ़लत में गुज़री वयसि, हींअर मरे पियो, शैतान मथों मुट जो प्यालो झलियो बीठो होसि, ईमान खां ख़ारिज पियो करेसि, असांखे ज़ियारत बि कराई, जो आवाज़ उन पहुतो पिए, हिते बि हुयासीं, उन वटि बि हुयासीं, कलमो पढ़ी दुनिया छॾियईं, उन पंध जो फल ॾिनोसीं जन्नत जी मुंहिंजो मुर्शिद सुहिणो रियादे शरीफ में रहण वारो तुंहिंजो मुंहिंजो हुसैन जो मुरी मुर्शिद रियादे शरीफ में रहण वारो हिकिड़ो दफ़ो सोहण जो दीदार कयो, झोलियूं भरे छॾींदो हेॾो सखिया, हुनजे दरवाज़े तां स्वाली न मोटंदो खाली।